इते वाक़े ॿुधायूं त ख़ैरपुर वेझो कचहरी रोड ते वापारी खां 15 लख रुपया फुर कया विया आहिनि। टे नामालूम हथियारबंदनि कार में सवार वापारी आसिम अली खां 15 लख रुपया फुर करे फरार थी विया। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ आहे। ख़ैरपुर वेझो कचहरी रोड ते वापारीअ खां 15 लख रुपया फुर थी आहे। टे नामालूम हथियारबंदनि कार में सवार वापारी आसिम अली खां 15 लख रुपया फुर करे फरार थी विया। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया, अहम ख़बर आहे। ख़ैरपुर वेझो कचहरी रोड ते वापारी खां फुर थी आहे। टे नामालूम हथियारबंदनि कार में सवार वापारी आसिम अली खां 15 लख रुपया फुर करे फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलमीर फुलपोटो खां। जी गुलमीर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी, बदअमनी चोट कड़ी वई आहे। एसएसपी ऑफिस जे चंद क़दमनि ते एसएचएम थाणे ते कचहरी रोड तां जेको आहे नामालूम मोटरसाइकिल सवारनि कार खे बीहारे वापारी जो आहे काबाड़ी जो वापारी आहे आसिम अली वलद मुनीर अहमद मेमन खां 15 लख रुपया फुर कई वई आहे। ख़ैरपुर शहर में हर ॿिए ॾींहं ते कंहिं न कंहिं वापारी खां फुर कई पई वञे। शहर मां 2 हफ़्तनि में ही 5 भेरो जेको आहे फुर वारा वाक़िया पेश आया आहिनि। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी गुलमीर अपडेट करण जे लाइ।